ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 3 अध्याय जे 2 भाग में ॾिठो त सावण जे महीने में अधु रात जो भगवान श्री कृष्ण जेल में अवतार वठन था। प्यारा भक्तों, जंहिं वक्त भगवान श्री कृष्ण हिन धरती ते पधारीन था, तंहिं वक्त सभई मंगल कारण थिए थो ऐं उन वक्त देवकी ऐं वासुदेव जूं हथकरियूं खुली वयूं। जेल जा सभई दरवाज़ा पाणे खुली विया ऐं जेके चौकीदार कंस जा बीहारियल हुआ से बि बेहोश थी किरी पिया। तंहिं बाद वासुदेव कृष्ण कन्हैया खे हिकिड़ी खारीअ में विझी गोकुल ॾांहुं निकिरनि था ऐं रस्ते में श्री कृष्ण भगवान माता यमुना के पंहिंजा चरण छुआए उनखे निहाल करे छॾीनि था। तंहिं बाद वासुदेव श्री कृष्ण भगवान के माता यशोदा जे भरिसां गोकुल में रखी अचनि था ऐं उतां खां हिकिड़ी छोकिरी जा माता यशोदा खे थी हुई, सा खणी अची वापसि मथुरा में अचनि था। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जो 4थों अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे पछारण वक्त छोकिरीअ जो कंस जे हथां निकिरी वञणु। श्री सुखदेव जी महाराज चयो, हे राजा परीक्षित, वासुदेव जॾहिं गोकुल मां छोकिरी खणी अंदर कैद खाने में आयो, तॾहिं उहे सभई दरवाज़ा ऐं कुल्फ अॻे वांगुरु बंदि थी हथकरियूं ऐं ज़ंजीर उन्हनि खे लॻी विया ऐं उहा छोकिरी रोवण लॻी। जंहिंजो रोवण ॿुधंदे ई सभई चौकीदार जागी पिया। उन ई साथ ऊंदाही राति मींहुं वसंदे हिकिड़ो चौकीदार डोरंदो कंस वटि आयो ऐं अची चयाईं, हे महाराज, तव्हांजो दुश्मन देवकीअ जे गर्भ मां पैदा थियो आहे। इहा ॻाल्हि ॿुधी राजा कंस डिॼी उथियो ऐं थरंदो थाबड़जंदो मथे उगारो डोरंदो वासुदेव ऐं देवकीअ वटि अची पहुतो। तॾहिं देवकी कन्या खणी अची कंस वटि बीही ऐं चवण लॻी, हे भ्राता, ही बालकी तुंहिंजी शरण में आहे, मारींसि या जीआरींसि। हे राजा परीक्षित, एरन वचनन चवण ते बि जॾहिं महापापी कंस उहा छोकिरी देवकी जे हथनि मां छिके वरिती, तॾहिं वरी बि देवकी हथ जोड़े वेनती कई त हे भ्राता, मूंखे 6 पुट थिया जे तो मारे छॾिया, बाक़ी ही छोकिरी आहे, तंहिंखे तूं छॾे ॾे। दुनिया में जंहिं स्त्रीअ खे औलाद कोन्हे, तंहिंजो जीअण अजायो आहे ऐं तो जेके 6 पुट मुंहिंजा मारिया आहिनि, तिन जो शौक़ु हिकिड़ी साथ बि मूंखे नथो विसरे। बेकसूर हिन छोकिरीअ खे मारे छो थो पाप खणी। इहो ॿुधी कंस कावड़जी देवकीअ खे चयो, मां हिन खे जीअरो कॾहिं बि न छॾींदसि। जंहिं सां हिन जो वियांउ थींदो सो बि मुंहिंजो दुश्मन चइबो। ईअं चई कंस उन छोकिरीअ खे पेर खां जले ॿाहिरि खणी आयो ऐं जॾहिं उनखे फेराए पथर ते पछारण लॻो, तॾहिं उहा छोकिरी कंस जे हथ मां पाण छॾाए आकाश में हली वई ऐं उतां कंस खे पंहिंजो 8 भुजाउनि वारो रूप, त्रिशूल ऐं तलवार वग़ैरह हथ में धारियल, चङा गहना ऐं कपिड़ा पहिरियल
गुलनि जी माला गले में पेरियल, दजा लॻल सुंदर विमाण ते वेही देवीअ वांगुरु ॾेखारियईं। जॾहिं कंस इहो रूप ॾिसी डिॼी वियो, तॾहिं उन अष्टभुजा माता चयो, ए पापी कंस, तो मूंखे पत्थर ते पछारे अजायो पाप पंहिंजे सर ते खयों। तुंहिंजे मारण वारो त बिरज में पैदा थी चुको आहे। हाणे तूं उन जे हथां बची नथो सघें। उहो तोखे मारे जल्द ई पृथ्वीअ जो भार लाहींदो। हाणे होशियार रही मौत जो इंतज़ारु कर। ईअं चई देवी अंतर्ध्यान थी वई। जोग माया जी इहा ॻाल्हि ॿुधी राजा कंस शर्मिंदो थी चवणु लॻो, अफ़सोस, मूं वासुदेव ऐं देवकीअ खे अजाया दुख ॾिना ऐं उन्हनि जे बालकनि खे मारण जो पाप बि खयमि। तंहिं हूंदे बि मुंहिंजे मारण वारो पैदा थी वियो ऐं मूं ईअं कीअं थे सम्झियो। हाणे मां पंहिंजो दुख कंहिंखे ॿुधायां। अहिड़ी तरह अफ़सोस करे पछताईंदो वासुदेव ऐं देवकीअ वटि अची हथकड़ियूं ऐं ज़ंजीरूं लाइ वेनती करे उन्हनि खे चयो त मूं जहिड़ो ॿियो पापी दुनिया में कोन्हे, जो मूं पंहिंजे शरीर जी रक्षा वास्ते, जंहिंजो हिकिड़े ॾींहुं ज़रूरु नास थियणो आहे, तंहिंजे वास्ते तव्हांजा 7 बालक बिना कसूर मारे भारी पाप सर ते खयमि। तॾहिं बि मुंहिंजो कमु न थियो। हाणे मुंहिंजा इहा पाप ऐं कलंक कीअं लहंदा ऐं कीअं मुक्ति प्राप्त कंदसि। तव्हांजा देवताऊं बि त कूड़ा चइबा, जिन चयो हो त देवकीअ जे 8हें गर्भ मां छोकिरो थींदो, पर ॼाई त छोकिरी ऐं उहा बि मुंहिंजे हथां पाण छॾाए सुर्ग ॾांहुं हली वेई। सो तव्हां मुंहिंजा अपराध खिमिया करियो ऐं ईअं सम्झी धीरज रखो त उन्हनि बालकनि जी उमिरि एतिरी हुई ऐं कर्मनि जो लेखो को बि मिटाए नथो सघे। दुनिया में पैदा थी को बि मौत खां बची कोन थो सघे। जीअं नदीअ में गाह ऐं कख न मालूम आहे त किथां अची कठा थियनि था ऐं लहर जी छोलीअ सां जुदा जुदा थी वरी उन्हनि जो पतो नथो पवे त केॾां विया, तीअं संसारी जीवन जो हाल बि उन वांगुरु सम्झणु घुरिजे। अलाए किथां आया आहिनि ऐं अलाए केॾां वेंदा। ज्ञानी जीअण ऐं मरण खे हिकु जहिड़ो सम्झनि था ऐं अहंकार करण वारो आदमी दुश्मन ऐं दोस्त में फ़र्क़ु ॼाणे थो। पर जे सच पुछो त हीउ जीव अमर थी कॾहिं बि नथो मरे। इहा ॻाल्हि फ़क़ति चवणी आहे त फलाणे जे मारण सां फलाणो मरी वियो। सभई चयो जय श्री कृष्ण। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10हें स्कंद जे 4थे अध्याय जो पहिरियों भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।